रियासत ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यार खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल रियासत। पहिरियों त शायदि को सो व्लॉग यूट्यूब चैनल ते जेका नवां या पुराणा दोस्त ही मुंहिंजी वीडियो ॾिसी रहिया आहिनि सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि हिन चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾींदा ऐं वीडियो खे लाइक करे छॾींदा, छो त हिन ते असां कोशिशि कंदा आहियूं नई अपडेट तव्हांखे पुॼाईंदा आहियूं ऐं बेल आइकन खे ऑल ते करे छॾींदा। हलूं था जी अपडेट जी तरफ़। तव्हांजो घणो टाइम वेस्ट कान था कयूं। दरअसल दोस्तों तव्हां ॾिठो त रियासत ड्रामे में कीअं कादन वारा ऐं फ़क़ीरे वारा पंहिंजी दुश्मनी में वठ बाजा में लॻा पिया आहिनि। मां तव्हांखे अॻे ॿुधायो त हीअ कादन खे रस्ते ते हटाइण जे लाइ फ़क़ीरो ऐं बादल हर रंग खेॾंदा, हर तरीक़ो आज़माईंदा, कीअं बि तरीक़े इन खे अज़ा ॾियूं, इन जे पुट जे ज़रिए, इन जे घर वारे फैमिली जे ज़रिए इन खे ज़लीलो ख़्वार कयूं। लेकिन अॻियां बि कादन पहाड़ जहिड़ो मुड़ुसु आहे, अहिड़ो हल्को फुल्को न आहे। ऐं वरी तव्हां ॾिठो बख़्ती कीअं पुलिस वारे खे पंहिंजी औकात यादि ॾियाए छॾी। मतिलबु चवण ड्रामे जो इहो आहे त हिन में घणो पैसे जो वॾेरा पई जो सरदारी निज़ाम ताक़तवर ॾेखारियो बि वियो आहे ऐं पुलिस वारा कीअं लूस फूस हणंदा आहिनि इहो बि ॾेखारियो वियो आहे। दोस्तों वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते। अगरि अपडेट सुठी लॻी आहे त शायदि को सो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में। तेज़ी सां असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।